अञा टाइम एॾो पियो आया चौकीदारी चक्की जी ॾेई हाणे मालिक मुंहिंजा रही ड्रॉप ई अथनि निंड बचे थी भला का निंड फिटाइण जी दवा चवंदा आहिनि मायूं आहिनि नंबर हणूं कामीन पोड़ी जो लॻी वञे गुज़ारो कयूं नंबर हणा 0300 53 55 57 47 958 हेलो अरे पोड़ी जो नंबर हेलो इमरान खान जो वॾो पीउ बचल खान थो ॻाल्हायां जी जी बाबा तूं सम्झण जी ॻाल्हि कर ॻाल्हि सम्झण जी कर असां वॾेरा माण्हू आहियूं जी जी हिनमहिल मां वटि 17 लखनि जो सोफ़ो आहे जॾहिं मां वेठो आहियां पासे में पेट पियो आहे 18,34,640 रुपयनि जो मज़ाक आया जी जानी तूं घबरा न मां तोखे टेकराईंदुमि वॾेरो माण्हू हा ॻोठ वारा सभु मूंखां फ़ैसिला कराईंदा ई कोन जी हा मां वॾेरो सफ़ा वॾेरो गणक खान असुल घबरा न तूं अरे बाबा तव्हां माइन में त अकुल आहे ई कोन चवां थो त मां वॾेरो माण्हू आहियां टेंशन न वठि तूं कंहिंखां बि न डिॼ टेंशन न वठि तूं मां आहियां न अरे बाबा तूं अरबम थी घबराई हरूभरू थी घबराई टेंशन न वठि न मां आहियां न केरु मां वॾो प्रोफेशनल माण्हू आहियां वरी पर्सनैलिटी वारो माण्हू आहियां 25-30 हज़ार चौकीदार आहिनि पोयां मुंहिंजे मां को मज़ाक़ी माण्हू थो लॻायां तोखे हा जहिड़े तहिड़े जी जाइ न आहे असांजे अॻियां हा हिनमहिल बि चौकीदार हिनमहिल मोकिलिया त घर छुटी करे विया आहिनि 35-36 हज़ार माण्हू आहिनि मज़ाक आया हल पोइ ठीकु आहे पोइ मां सुबुह जो ॻाल्हाईंदोमांइ जी हा ठीकु आहे पोइ सुभाणे मां ॻाल्हाईंदोमांइ बेटा चकी ॾियूं कूड़ अहिड़ा साणो ॿाहिरां कुझु थियो न हुजे हा दा इहे ई अथव हवालु कटियो मायूं वीचारियूं ग़रीब आणियूं आहिनि रुॻो फोन ते ॻाल्हाईंदा रुॻो कमु थी थो वञे कूड़ हणी न सच ॻाल्हाइण आऊं ई कान था करे कमु थी वियो हलो हाणे चौकीदारी कयां वञी